हिकिड़ो प्यारो आहे धंधे जे कम सां लाइन ते ॾाढो वेंदो आहे। पोइ छा कंदो आहे, जेका बस नंबर ते लॻी पई हूंदी आहे न उन ते न वेंदो, उन में चढ़ंदो न, पोइ बस में चढ़ंदो आहे जीअं सीट मिले। पोइ जीअं उन बस जो नंबर हलंदो आहे लॻंदो आहे त सॼी बस भरिजी वेंदी आहे। वरी उहा बस अमरावती शहर खां ॿाहिरि निकिरंदी आहे, गांवनि खेड़नि में जॾहिं पहुचंदी आहे, ॻोठनि में पब्लिक ॾाढी चढ़ंदी आहे। पोइ नज़र घुमाईंदो आहे, कोई बीमार, कोई ॿुढड़ो शरीर, काई नंढे ॿार वारी काई माता जंहिंखे जॻह न मिली बीठी आहे, उन खे सॾे करे अमड़ भेण भाइड़ा दादा सॾे करे उनखे उन पंहिंजी सीट ते विहाईंदो आहे। ईअं वञण महिल विकंदो आहे, ईअं मोट महिल विकंदो आहे। महीने जा 15 ॾींहं लाइन ते धंधे जे कम सां ॿियनि शहरनि गांवनि में वेंदो आहे। चवंदो आहे साईं अलाए मां कहिड़ा कम कया नी सुठा, अलाए क़बूल पवनि न पवनि, पर जॾहिं इहा शेवा कंदुमि मुंहिंजी रग रग ठरंदी आहे। इन करे सची पूंजी आहे असांजो कयल पुण्य कर्म, प्रार्थना ऐं नाम जो सिमरन ऐं आसीसाऊं जेतिरियूं असां सां गॾु आहिनि, इहे सभिनी सां गॾु हलंदियूं।